महरम हराम जो चंड नज़र ईंदे ई रतो दिरो में मोमिनन तरफ़ां करबला के मैदान ते दीन इस्लाम के सिर बुलंदी ख़ातिर जानिन जो नज़रानो ॾिनल इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं जानिसार साथियुनि जी याद में शहर के चौक चौराहनि ऐं रोड रस्तनि ते सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जिते ईंदड़ बींदड़ माण्हुनि खे थधो ऐं मिठो पाणी पीआरे करबला जी दाग खे भेटा पेश कयो पियो वञे। उन हवाले सां कैंप ते मौजूद मोमिनन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन जो छा चवणु आहे। जॾहिं भी माह मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदो आहे, पूरे पाकिस्तान पूरी दुनिया में लबैक या हुसैन जी सराउनि सां ज़मानो गूंजी उथंदो आहे। इहो सिर्फ़ु उन शहीदनि जी याद में, उहे शहीद जेके सन 61 हिजरी में करबला जी रेगिस्तान में बरबट में प्यासा शहीद कया विया, उन्हनि जी यादि खे ताज़ो करण जे लाइ, प्यासनि जी यादि खे ताज़ो करण जे लाइ असां हर गैरतमंद मुसलमान रोडनि चौराहनि ते सबील क़ाइमु करे ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि खे बचनि खे पीआरे इहो दुनिया वारनि खे पैगाम ॾींदा आहियूं त हीअ जेका सबील आहे ही उन्हनि मज़लूमनि जी प्यास खे यादि करण जे लाइ जेके सन 61 हिजरी में प्यासा शहीद थिया हुआ। सबील हाणे लॻाईंदा आहियूं करबला जी यादि ताज़ा करण जे लाइ। मोमिननि खे पैगाम ॾियणु चाहींदा आहियूं त असांजा इमाम प्यासा क़तल कया विया, उन्हनि जा छोटा सगीर जेके हुया प्यासा क़तल कया विया, इन जे करे असां सबील कैंप लॻाईंदा आहियूं। बगा जे प्यासनि जी यादि में हाणे गांव मौला हुसैन अलैहिस्सलाम जो खून अॼो के दौर में माण्हू विकाइण चाहिनि था, सो हुन जी यादि में असां इहे सबील हाणे गांव ऐं इंशाअल्लाह जेसिताईं जीअरा आहियूं तेसिताईं गमे हुसैन ज़िंदा रखंदासीं। करबला जी यादि में सबील लॻाई आहे। रस्ते ईंदड़ वींदड़ सभिनीनि खे सबील थधो पाणी मिठो पाणी सबील जो पीआरींदा आहियूं। असां हिते सबील जी कैंप लॻाईंदा आहियूं। ईंदड़ वेंदड़नि खे प्यासनि खे असां करबला जे शहीदनि जी यादि ॾियारे उन्हनि जी प्यास में असां मिठे सबील जी पाणी पीआरींदा आहियूं। मुहर्रम हराम ॾींहुं आहे हिते सबील असां आणंदा आहियूं। जीअं 10 मुहर्रम में प्यासो इमाम हुसैन खे शहीद कयो वियो, उनजी यादि में हिते असां मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन मुख्तार सां गॾु मुज़फ़र अली गोज़दार, धरती टीवी न्यूज़ रतो दिरो।